मनवर साहब ॿुधाए जो कहिड़ो को ख़ासि पैगाम का ख़बर पई आहे। मोहसिन नक़वी साहब मौजूद आहिनि 2 ॾींहं जे दौरे ते ऐं अवां हिन सॼी सिचुएशन खे कीअं ॾिसी रहिया आहियो? ॾिसो, पहिरियों ईरानियुनि 14 पॉइंट्स मोकिलिया जेके अमेरिकन्स ॾे विया ऐं अमेरिकन्स हाणे 5 पॉइंट्स मोकिलिया आहिनि। उन ते डिस्कस करण जे लाइ मोहसिन नक़वी साहब हिन महिल तेहरान में मौजूद आहिनि। असांखे इहा बि ख़बर आहे त ॿिन्हिनि पासे जंग जी तयारियूं बि मुकमल थी चुकियूं आहिनि। इज़राइल जो चैनल 13 भी इहा ख़बर ॾे थो पियो, अमेरिकन मीडिया भी राति खां वठी इहा ख़बर ॾे थो पियो त ऐन मुमकिन आहे अमेरिका वॾो हमलो करे ऐं खार्क आइलैंड साइंटिस्ट ऐं छापामार एक्टिविटीज़ करे। ॿिए तरफ़ जेके सरकारी टेलीविज़न आहे ईरान जो, उहो बि तयारु आहे ऐं माण्हुनि खे AK-47 हलाइण जी तरबियत बि ॾेई रहियो आहे, जॾहिं त 3 करोड़ माण्हू बसीजी ज्वाइन करे चुका आहिनि। इन सॼी सूरत हाल में सीज़ फायर के इंटैक्ट रखणु इंतहाई ज़रूरी आहे। सो पाकिस्तान उन में किरदारु अदा थो करे ऐं जेके 5 पॉइंट्स प्रेसिडेंट ट्रंप ॾिना आहिनि उन्हनि खे ज़ेरे बहस वठी अचण जे लाइ तेहरान में मोहसिन नक़वी मौजूद आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त इहो त जेकी इनरिच यूरेनियम आहे 400 किलोग्राम इहा अमेरिका जे हवाले कजे ऐं जेके फ्रीज एसेट्स आहिनि ईरान जा उहे सभु न खुलंदा, उहे डीफ्रीज न थींदा, सवाइ 25% थींदा। अहिड़े नमूने सां जेके मुख़्तलिफ़ जेके ईरानी सपोर्ट आहिनि मुख़्तलिफ़ मिलिटेंट ऑर्गेनाइज़ेशंस जूं, उनखे ख़तमु करणो पवंदो। सो उन्हनि पॉइंट्स ते डिस्कस करण जे लाइ तेहरान में मौजूद आहिनि। ऐं कल्ह त जीअं अवां पाण पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो 90 मिनट जी ॻाल्हि ॿोल थी आहे ईरानी प्रेसिडेंट पेज़ेश्कियान सां। सो यू कैन अंडरस्टैंड त केतिरो अहम मामिलो आहे जेको एतिरो डिघो हलियो आहे। उन खां पहिरियों हुननि सिक्योरिटी काउंसिल जो जेको हेड आहे उन्हनि सां बि मुलाक़ात उन्हनि कई। उन पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाक़िर गालिबाफ उन्हनि सां बि मुलाक़ात कई ऐं लास्ट में उनजी मुलाक़ात सदर सां थी आहे। ॿिए तरफ़ मां ॾिसां थो त प्रेसिडेंट ट्रंप हमेशह जी तरह धमकियूं बि ॾेई रहियो आहे त टाइम घटि आहे, घड़ी तेज़ीअ सां अॻिते वधे पई। सो ईरानियुनि वटि तमामु थोरो मौक़ो आहे, सो फ़ैसिलो कनि, मूंखां ॾिजनि, अदरवाइज़ मां वॾो हमलो कंदुसि। बिल्कुल मुनव्वर हुसैन साहब, इहो ॿुधाइजो त असीं ॾिठोसीं हिक पासे एॾां क़यादत वई आहे पाकिस्तानी क़यादत ईरानियुनि सां ॻाल्हाइण जे लाइ, ॿिए पासे ईरान जो बि दौरो असीं चीन ॾांहुं ॾिठोसीं ऐं अमेरिका बि कुझु ॾींहं पहिरियां चीन ॾे पहुतो। इहे सभु दौरा इन्हनि मां छा साबित थिए पियो? छा का वॾी जंग थियण जी तयारी कई वञे पई या बिल्कुलु सीज़ फायर कयो वेंदो? ॾिसो, चीन जो जेको दौरो आहे उहो चाहे प्रेसिडेंट ट्रंप जो हुजे या अब्बास अराक्ची साहब जो हुजे या प्रेसिडेंट प्यूटन भी उते 20 तारीख़ पहुची वेंदा। इन खां पोइ प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब भी तशरीफ़ वठी वेंदा। इन ॻाल्हि जी गमाज़ी थो करे त अॼु सफ़ारतकारी जो मर्कज़ वॉशिंगटन DC न आहे, चाइना आहे। इन जो मतिलबु इहो त दुनिया जी सियासत जे स्ट्रक्चर में वॾी तब्दीली रूनुमा थी चुकी आहे। ऐं इहो ई वजह ही त जॾहिं चीन जो दौरो प्रेसिडेंट ट्रंप साहब करे पियो त अमेरिकन जेके स्ट्रेटेजिक थिंकर्स आहिनि जीअं रॉबर्ट पैप थियो, वली नसर थिया, इन जो चवणो त अमेरिका जो प्रेसिडेंट हिकिड़े कमज़ोर पोज़ीशन सां वञे पियो चीन। वजह इहा त ईरान सां डील न करे सघियो।